अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जेको रिव्यू कंदासीं ख़ासि करे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ुशख़बरी हिकु आई आहे जेका तव्हां सां मां शेयर कंदुसि। जी हाँ दोस्तों, उहा ख़ुशख़बरी आहे जेको ड्रामो पंहिंजा वेरी अची रहियो आहे, उनजी शूटिंग हली रही आहे। बिल्कुलु शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे ऐं कहिड़ी लोकेशन ते स्टार्ट थी चुकी आहे ऐं कहिड़ी ख़ुशख़बरी अञा अॻिते वधीक आहे, सॼी अपडेट ॾियूं था हिन वीडियो में। सभिनी पहिरीं प्यारनि खे मां दोस्तनि खे चवंदुसि त मुंहिंजी हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं तव्हांजे लाइ बहितरीनु मतिलबु अपडेट्स आहिनि। ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अॼु रिव्यू कंदासीं पंहिंजा वेरी ड्रामे जी नई अपडेट जे मुताबिक़। हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट मां नथो कयां। दोस्तों, दरअसल जेको आहे पंहिंजा वेरी ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे असगर चौधरी, उन पोस्ट शेयर कई आहे। उन पंहिंजी पोस्ट में लिखियो आहे त सईदाबाद में असांजी शूटिंग हली रही आहे। शूटिंग काफ़ी ॾींहंनि खां वठी स्टार्ट आहे। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो दोस्तों, ये मेकिंग वीडियोज़ पिक्चर तव्हांखे हिन चकर न मिलंदा। सिंध टीवी वारनि पाबंदी हई आहे ऐं हू जेको आहे कोशिशि में आहिनि त असां जेको बि एपिसोड रिलीज़ थिए उनजी पहिरियों कंहिंखे बि इंफॉर्मेशन न हुजे, न त ईअं व्यूज़ न ईंदा, माण्हुनि खे ड्रामे जे बारे में पहिरियों ई ख़बर पइजी वेंदी आहे। इन जे करे हिन चकर ॾिठो न तव्हांखे को पिक्चर वग़ैरह शूटिंग जी नज़र नाहे आई ऐं शूटिंग काफ़ी ॾींहंनि खां वठी शूट हली रही आहे। ऐं अख़्तर खोखर साहब बि पोस्ट शेयर कई। अख़्तर खोखर साहब जेको दुलाब ड्रामे में आज़म मेंगल जो दुश्मन हुयो, वॾेरो हुयो, तव्हांखे यादि आहे। उन बि जेको आहे हिन ड्रामे में एंट्री हई आहे ऐं पंहिंजा बि ड्रामे में उहो बि हूंदो। ऐं उन बि पोस्ट ख़ुशी शेयर कई त असांजी शूटिंग सईदाबाद में हली रही आहे पंहिंजा वे ड्रामे जी। काफ़ी ॿिया अदाकार बि हिन ड्रामे में एड थी चुका आहिनि। अञा पूरी डिटेल सफ़ा फाइनल डिटेल अदाकारनि जी नाहे आई, आहिस्ता आहिस्ता ईंदी वेंदी। ऐं काफ़ी ॿियनि अदाकारनि जी डिटेल मां तव्हांखे ॾेई चुको आहियां। ऐं दोस्तों, जेका सईदाबाद जा दोस्त मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे मां चवंदुसि त तव्हां कमेंट में सेक्शन में ॿुधायो तव्हांजे इलाइक़े में शूटिंग हली रही आहे, तव्हां उते छा ॾिठो छा न ॾिठो, इहो कमेंट सेक्शन में लिखी सघो था ऐं तव्हां हाल वाल ॾेई सघो था पिया। ऐं दादू खां सईदाबाद केतिरो परे आहे इहो बि लिखी सघो था, छो त इन इलाइक़े जा जेका दोस्त आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। बाक़ी पंहिंजा बि ड्रामो मूंखे लॻे थो त रियासत ड्रामे खां पहिरियों ईंदो दोस्तों, छो त रियासत ड्रामो अञा 10 तारीख़ खां पोइ उनजी शूटिंग स्टार्ट थींदी। तेसीं ताईं पंहिंजा वेरी ड्रामे जो हिकु स्पेल फाइनल थी वेंदो, छो त हिकु स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि। अञा इहे पंहिंजा वेरी ड्रामे जी शूटिंग हली रही आहे ऐं हुनजी अञा स्टार्ट ई न आहे थी। यानी हिकु स्पेल वॾी मान्या रखे थो, 20-25 एपिसोड वॾा हूंदा आहिनि दोस्तों। अगरि 20-25 एपिसोड उनजा पहिरियों अची वञनि था ड्रामे जा त पोइ ज़बरदस्त कमु थी वेंदो। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे 20-25 ॼाणा मतिलबु पहिरियों ई एपिसोड रियासत ड्रामे खां मतिलबु पंहिंजा वेरी ड्रामे जो हलंदो सिंध टीवी वारनि जो। ऐं केटिन वारनि जो इहो ड्रामो मतिलबु 20-25 ॾींहं पोइ न थी वेंदो रियासत। लेकिन खजूर साहब बि तेज़ डायरेक्टर आहे, उनजी बि इहा कोशिशि हूंदी त जल्द खां जल्द ड्रामे खे मां फाइनल कयां। दोस्तों, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। पंहिंजो हाल वाल कमेंट सेक्शन में ॾिजो ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह बि कजो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में नई नई अपडेट सां गॾु शाहिद खोसो व्लॉग खे दुआनि में यादि रखंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।